बिजली वापेदारनि लाइ ख़ुशख़बरी। हुकूमत पारां वाधू बिजली इस्तेमाल करण ते सहूलत पैकेज जो ऐलान। पावर डिवीजन जी पधिराई मूजिब बिजली जी फी यूनिट ते 26 रुपयनि ताईं रिलीफ ॾिनो वेंदो। गुज़िरियल साल जे मुक़ाबले में वाधू बिजली जे इस्तेमाल ते रिलीफ मिलंदो। वाधू बिजली 26 रुपया 7 पैसा फी यूनिट जो फ्लैट रेट ॾिनो वेंदो। पैकेज दिसंबर 2024 खां फरवरी 2025 ताईं लागू थींदो। अल्लामा इक़बाल जी शायरी में क़ौमुनि जी तक़दीर तब्दील करण जो पैगाम आहे। अल्लामा इक़बाल जे फ़लसफ़े जे पैगाम ते अमल करण जी ज़रूरत आहे। अॼु असां मुआशी तौर ते आज़ाद न आहियूं। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो यौम इक़बाल जे सिलसिले में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कयाईं। असां एजुकेशन इंडोमेंट फंड ठाहियो, लखी ॿारनि खे तोहफ़ा ॾिना। व्याज जी शरह 22% खां घटिजी 15% ते अची वई आहे। ॿारनि खे निशानो बणाइण कहिड़ी आज़ादी आहे? मासूम माण्हुनि खे निशानो बणाइण कहिड़ी आज़ादी या तहरीक आहे? बलूचिस्तान जे तर्जुमान सरदार अब्दुर्रहमान खैतरान जी DIG ऐं BLA खे छॾींदड़ तलत अज़ीज़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं, नरमी जो नाजाइज़ फ़ाइदो न वरितो वञे। आज़ादी हासिल करणी आहे त क़लम ज़रिए हासिल कयो। जुडिशल कमीशन जे इजलास में सिंध जे आइनी बेंच जो फ़ैसिलो न थी सघियो। चीफ जस्टिस याहिया अफरीदी जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास 25 नवंबर ते इजलास ॿीहर सॾायो वियो। इजलास में सुप्रीम कोर्ट जा सीनियर जजिस, कानून वारो वज़ीर, पार्लिमानी मेंबर्स, अटॉर्नी जनरल ऐं पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो बि शरीक थियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त 25 नवंबर ताईं सिंध हाई कोर्ट जा समूरा जजिस आइनी दरख़्वास्तूं ॿुधी सघंदा। इजलास में सिंध हाई कोर्ट में आइनी बेंच क़ाइमु करण जूं तजवीज़ूं आयूं आहिनि। वफ़ाक़ पारां हलंदड़ माली साल जे 4 महीननि में सिंध खे घटि हिसो ॾियण जो इंकशाफ। ज़रियन मूजिब NFC, रॉयल्टी ऐं ऑक्ट्राय टैक्स जी मद में मिलंदड़ हिसे मां घटि रक़म मिली। टिनी शोबनि में सिंध जो हिसो 6 खरब 33 अरब 60 करोड़ रुपया हो। वफ़ाक़ पारां सिंध खे 4 खरब 58 अरब 61 करोड़ रुपया रक़म ॾिनी वई। वफ़ाक़ सिंध खे मिलंदड़ हिसे मां 1 खरब 74 अरब 98 करोड़ घटि ॾिना। पीपल्स हाउसिंग स्कीम रुगो हिकु मनसूबो नाहे। पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं सिंध हुकूमत बोर्ड में बेघर थींदड़ ऐं पंहिंजो सभु कुझु विञाईंदड़ माण्हुनि जो दर्द सम्झे थी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद जो बयान। चयाईं, बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन रुगो घरनि जी तामीर नाहे, सदन ज़िंदगियुनि जी बि नई सिर तामीर कई वेंदी। IMF स्टाफ मिशन सां ॻाल्हियुनि जी तैयारी। मिनी बजट लाइ 7 तजवीज़ूं गौर हेठि। मशीनरी, सनती ऐं वापारी कचे माल जी इम्पोर्ट ते अॻुवाट इनकम टैक्स में 1% वाध। सप्लाई सर्विसिस ऐं मुआदनि ते विद होल्डिंग टैक्स में 1% वाध जी तजवीज़ शामिल। मशरूबात ते ड्यूटी में 5% वाध तजवीज़ कई वई। मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स जी शरह में वाध जी तजवीज़ बि गौर हेठि। नफ़ीस नगर भरिसां LBOD स्पाइनल ड्रेन मां मुफ़्त दर्सी किताबनि सां भरियल बोरियूं हथ अचण वारी वीडियो वायरल। ॻोठ कोट मीरजान मोहम्मद वटां LBOD सिमनाले में उछलायल 2 बोरियूं इलाक़े वासिन ॾिठियूं। बोरियूं खोले ॾिठियूं वियूं त उन्हनि में दर्सी किताब पियल हुआ। ॻोठाणनि मूजिब किताबनि सां भरियल 2 बोरियूं ॿाहिरि कढे वरितियूं।
केतिरियूं ई ॿोरियूं पाणी में लुड़ी वियूं आहिनि। मेहड़वे जो ॻोठ मसूसाड़ में घर जी भित किरण सबबि ॿ नींगर फोत। मीर पुट राशिद साहिड़ ऐं वसीम पुट अली जुल्फकार जोगी भित किरण सबबि सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि खे तिबी इमदाद लाइ लाड़काणे अस्पताल आंदो वियो, जिते ॿिन्ही नींगरनि दम ॾेई छॾियो। भारत जी क्रिकेट टीम ICC चैंपियन ट्रॉफी लाइ पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। भारतीय मीडिया दावा कई आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड चैंपियन ट्रॉफी लाइ पाकिस्तान अचण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। भारतीय क्रिकेट बोर्ड ज़रियनि मूजिबि भारतीय टीम जूं मैचूं दुबई में कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मोहसिन नक़वी तरदीद कंदे चयो आहे त भारतीय बोर्ड लिखत में आगाह नाहे कयो। ऑस्ट्रेलिया जी सरजमीन ते पाकिस्तान जी तारीखी सोभ शाहीननि 8 सालनि खां पोइ कैंगरूज़ खे शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी क्रिकेट टीम तरफ़ां ऑस्ट्रेलिया खे ॿी वनडे में 9 विकेटनि तां शिकस्त। एडिलेड ओवल ग्राउंड ते खेॾियल मैच में साइम अयूब 6 छक्कनि ऐं 5 चौकनि जी मदद सां 71 बालनि ते 82 रन्स ठाहे नुमायां रहियो। अब्दुल्ला शफ़ीक 64 रन्स जी इनिंग्स खेॾी, 3 छक्का ऐं 4 चौका हया। पाकिस्तान 164 रन्स जो हदफ़ 1 विकेट जे नुक़सान ते हासिल कयो।